वजह ही ॿियो बि सवाल तमामु घणा पहुचनि पिया। दोस्तो कोशिशि कयूं था त तव्हांजे सभिनी सवालनि जा जवाब ॾींदा हलूं। हीउ सवाल आहे त भला का ख़्वाहिश जा अञा पूरी नथी हुजे? बसि अलाह जो शुक्र आहे, रब साईं जा करम आहिनि। जेतिरो माण्हू लहे बि नथो ओतिरो अलाह साईं नवाज़ियो आहे ऐं उन जा छा शुक्राना अदा करे कहिड़ा अदा कयां। हर ख़्वाहिश अलाह साईं पूरी कई आहे। बसि हिकिड़ी ख़्वाहिश आहे त जहिड़ी आउं पहिरीं हुअसि तहिड़ी थी वञा, मतिलबु बीमारी मुंहिंजी सही थी वञे। असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। फौजिया, घणा ॾींहं गुज़री वञनि ओसीड़ो कंदे नेण नूर विञाए वेहनि ऐं ओचितो वयल वापसि पाण ई मोटी अचे त वरियुनि खां पोइ उनखे ॾिसी अखियुनि में पाणी बि भरिजी ईंदो आहे ऐं उहो जे पुछी वठे त कहिड़ा हाल अथव त फौजिया सुरकंदड़ दिलि इहो ई फ़क़ति चई सघंदी आहे त बसि साईं दुआ लॻी पई आहे। Subscribe to PK Asani. अल्हम्दुलिल्लाह